सिंध मुलाज़िमनि सां पंहिंजी दुश्मनी पिया कयो। सिंध जे मुलाज़िमनि खे ईअं ट्रीट पिया कयो जहिड़ा उहे ॿिए दर्जे जा शहरी हुजनि। सिंध जा हज़ारे लखे माण्हू एहतजाज लाइ रस्तनि ते। सिंध जा सरकारी मुलाज़िम जंहिं एहतजाज में आहिनि, क़ौमी अवामी तहरीक ऐं आऊं अयाज़ लतीफ़ पली जो उन्हनि जी मुकमिल हिमायत जो ऐलान था कयूं। सरकारी मुलाज़िम 25 करोड़ पाकिस्तान मां जेके बि आहिनि उहे सभु बराबरि हुअणु खपनि न। जेको सरकार जो रवैयो केपीके में हुजे, जेको पंजाब में हुजे, जेको बलूचिस्तान में हुजे, उहो ई सिंध में हुअणु खपे। या सरकार तफ़रीक कंदी, तफ़रीक ऐं फ़र्क़ु कंदी, मतभेद कंदी, त उहो आइन पाकिस्तान जे आर्टिकल 25 जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। आर्टिकल 25 चए थो समूरा पाकिस्तानी बराबरि आहिनि। बराबरि आहिनि त पोइ सिंध जे मुलाज़िमनि सां मतभेद छो आहे? इंश्योरेंस, ग्रुप इंश्योरेंस या डिस्पेरिटी रिडक्शन अलाउंस, डिस्पेरिटी छा? अणबराबरी, तफ़रीक, फ़र्क़ु हुअणु छो खपे? जॾहिं फ़र्क़ु विझो था त उन डिस्पेरिटी रिडक्शन अलाउंस खे बि ॾियणो पवंदो। जॾहिं हिकिड़ी जाइ ते पघार वधियल हूंदी, हिकिड़ी जाइ ते सहूलियतूं वधियल हूंदियूं, ॿिए पासे घटि हूंदियूं, त हर माण्हू खे उहे सहूलियतूं ॾियण लाइ तव्हांखे अलाउंस ॾियणो आहे। ऐं पेंशन अहसान था कयो छा? पेंशन सरकारी मुलाज़मत में इहो ई त एडवांटेज आहे, न त माण्हू प्राइवेट सेक्टर में छो न वञे, कारोबार छो न करे? माण्हू सरकारी नौकरीअ में ईंदो आहे इहो सोचे त जॾहिं आउं रिटायर थींदुसि या आउं गुज़ारे वेंदुसि या आउं ज़ख़्मी थींदुसि या आउं बीमार थींदुसि त मूंखे ऐं मुंहिंजे घर वारनि खे मुंहिंजी रिटायरमेंट खां पोइ बि हिकिड़ो मुआवज़ो मिलंदो जंहिंमें घर हलंदो, जंहिंमें चुल्ह ॿरंदी। जॾहिं उन पेंशन अलाउंस में कटवती था कयो त उन फर्द सां दुश्मनी कोन पिया कयो, उन कुटुंब सां पिया कयो, उन ख़ानदान सां पिया कयो, रुगो पुटनि ऐं धीअनि ऐं नुंहनि ऐं नाठियुनि सां ऐं ज़ाल सां न, पोटनि ऐं ॾोटनि सां दुश्मनी पिया कयो, जेके ॾाॾे ऐं नाने जे उन गुज़र वारे पेंशन जे अलाउंस ते जिन खे वॾो थियणो